जेके अॼु ताईं बि घर जे अंदरि ढिरी रहिया आहिनि बाबा तारीख़ खपे के रेड में न ॾिठो। हिकिड़ो शेर अलामा इक़बाल जो उन्हनि दोस्तनि जे लाइ जेके अॼु ताईं तारीख़ नबे खां ढिरी रहिया आहिनि, ऐं उन दोस्तनि खे चवणु चाहियां थो मरणो असां सभई हिकिड़ी आहे ज़रूरु। अगरि असांजो मौत फलस्तीन जे मुस्लमाननि जे लाइ छॾे खां वधीक मौत आहे। अल्लाह असांजे ताज मोहतरम चयो न, असांजे कारकुन खे जेलुनि में न रखो। नईम चट्टा साहब के बारे में चयो न, नईम चट्टा साहब खे जेलुनि में न रखो। अगरि ये तव्हांखे मुंहिंजे कारकुननि जी बहादुरी ॾिसणी आहे त मुंहिंजे कारकुन खे फलस्तीन मोकिले ॾेखारियो। जबानी करना पड़ रहे उनके बारे में अल्लाह ने एक बार फरमायो, गिरद ने काट ही दिया ला इलाहा तो क्या हासिल, गिरद ने काट ही दिया ला इलाहा तो क्या हासिल, दिलो मुसलमान नहीं तो कुछ नहीं। तारीख़ लगे पाकिस्तान जादू के तरफा हिकम जते फाटक खां सरदार अहमद जतई, मुख्तियार अहमद जतई ऐं दीगर मुंहिंजे यूनिट जे तरफ़ा ही शानदार 90 कक्षा बाद रैली जेकी कढी आहे जो मक़सद इहो आहे त पाकिस्तान जे अंदरि इस्लाम दुश्मनी जेकी फैलिए पई उनजो वॾे में वॾो सबबु इहो आहे त हींअर बैतुल मुक़द्दिस जे मथां 75 सालनि खां जेको ज़ुल्म हले पियो, जा बि गवर्नमेंट आई आहे उन्हनि सदा इहो ई कयो आहे जॾहिं बि लाश किरंदा आहिनि यहूदी नसरानी नाजाइज़ इसराइली हुकूमत बैतुल मुक़द्दिस में कैंपलनि सां बूटनि सां अंदरि घिरी जॾहिं लाश किरंदा आहिनि त असांजा 57 इस्लामी मुल्क इहो ई आवाज़ ॾींदा आहिनि बशूमोल पाकिस्तान जो में एटमी ताक़त बि आहे, जी वटि हर ख़ुदा जी ताक़त ऐं नेमत आहे। इहो ई चवंदा आहे त बैतुल मुक़द्दिस फलस्तीन घबरायो न, असां तव्हां सां गॾु आहियूं। वॾा असीं इहो ई इख़्तियार करे सघूं था, असीं आवाज़ उथारे सॼे रहमत वारे पखियुनि जे ज़रिए सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा